जी नाज़रीन, करमपुर मावा से जश्न आज़ादी के हवाले से खबर की आगाही शेयर कंदा हलूं। पाकिस्तान के बेन शहरन जियां करमपुर में भी 14 अगस्त जश्न आज़ादी के हवाले से प्रेस ऑफिस चौक ते जमात इस्लामी के सूबाई अगवान मौलाना अब्दुल हफीज़ बिजरानी, मुखी नानक राम गियानी, समाजी अगवान जावेद बिजरानी, सोहेल अमन सुमरो, अब्दुल रशीद जाफरी, मोहम्मद हयात जाफरी, रायब अली जाफरी, सलमान जावेद बिजरानी, भूरल बिजरानी, गुलाम नबी मीरानी, फारूक अहमद निंदवानी बेन की अगवानी में जश्न रैली कढ़ी वही। रैली में शरीक अगवान ने कारकुन के पाकिस्तानी सरसब्ज झंडा बैनर हुआ। शहर जो माहौल पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद के नारन से गूंजी उठो। रैली में शरीक अगवान शहरन जो वधिक छा चवण हो, अचो तो बुधूं था जावेद उस्मान बिजरानी की इन तफसीली रिपोर्ट में। मौजूद आयो प्रेस ऑफिस चौक अॻियां, जिते 14 अगस्त पाकिस्तान की जश्न आज़ादी के हवाले से वही शानदार रैली कढ़ी हुई है। रैली की अगवानी करे रहा है असांजे शहर जो मुखी है, मुखी नानक राम गियानी, जमात इस्लामी सूबाई अगवान है मौलाना अब्दुल हफीज़ बिजरानी, बिया शहरी इलाके वासी इन जश्न आज़ादी रैली में शरीक हैं। इन हवाले से रैली के अगवान जो छा चवणु है, अचो तो उन्हनि सां ॻाल्हायूं। नमस्ते। ये जो समूरन पाकिस्तान की 14 अगस्त 74 साल गिरह जूं समूरी अवाम अफवाज पाकिस्तान हितों की इंतजामिया के लख लख मुबारकूं हुजनि। सो 14 अगस्त ते असांजो मुल्क आज़ाद करायो वियो। सो उन्हनि वॾड़नि खे बि वधि में वधि इन जी ख़ुशीअ जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं मुबारकूं हुजनि। जीअं त असांजो मुल्क प्यारो पाकिस्तान इन तारीख़ ते आज़ाद थियो ऐं जश्न जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे। सो हितां जी अफ़वाज पाकिस्तान खे भरपूर तालीम सां सलाम पेश कजे थो। जंहिं शहीदनि खे, जंहिं शहीदनि मुल्क असांजो मिठड़ो पाकिस्तान आज़ाद करायो ऐं असांखे आज़ादी ॾियाई हर ज़िंदगी में रहण जे लाइ। तो असां हिते अकेलतियूं बिल्कुलु महफ़ूज़ आहियूं ऐं अफ़वाज पाकिस्तान जा असांजे मथां निहायत थोरा आहिनि ऐं असां पंहिंजे मुल्क जा वफ़ादार ऐं सुठा शहरी आहियूं। तो असांखे हे मुल्क सभ खां वधीक अज़ीज़ ऐं प्यारो आहे। ये पाकिस्तान अॼु जी 74 सालगिरह है। इन मौके ते असां अफ़वाज पाकिस्तान ऐं अवाम के मुबारकबाद पेश कयूं था, ख़ुशी ऐं मुसरत जो इज़हार कयूं था ऐं इन मौके ते असां इहो भी महसूस कयूं था जैं मक़सद लाइ पाकिस्तान के आज़ाद किया वियो, ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हिते इस्लाम जो निज़ाम नाफ़िज़ कयो वेंदो, अदल जो निज़ाम नाफ़िज़ कयो वेंदो, अवाम खे अदल इंसाफ़ कयो वेंदो। बदकिस्मती सां उनते अमल न आहे जो इन करे अचो त पंहिंजी अज़म कयूं त पाकिस्तान के इस्लाम जो महवर बनाईंदासूं, मर्कज़ बनाईंदासूं ऐं पाकिस्तान में अदल इंसाफ़ जो बोल बाला कंदासूं, ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जो ख़ात्मो कंदासूं। अॼु जो ॾींहुं असांखे इहो अज़म सेखारे थो त इंशाअल्लाह पाकिस्तान के दुनिया जो अमीर तरीन ऐं पाकिस्तान के दुनिया जो महफ़ूज़ तरीन ख़ितो बनाईंदासूं। तव्हां सभिनी महिरबानी, शुक्रिया। रैली में शरीक अगवान ने शहर कारकुन इलाके वासी जो चवणु हो त असां जेको 14 अगस्त ॾींहुं आहे ॿियनि शहरनि जीअं करमपुर में बि हिन ॾींहं खे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं ऐं सलाम पेश कयो उन्हनि शख़्सियतुनि खे, उन पाक फौज जे जवान के जे पाकिस्तान की तारीख़ में पंहिंजी जेका जान जो नज़रानो पेश कयो ऐं जेका बि मुल्क असांखे जेका हासिल करे ॾिनो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजानी, जडील वेब न्यूज़ करमपुर। हाथ छुड़ा के तेरे सारे ख्वाब बचा के इतना पहले पाकिस्तान पाकिस्तान शुक्रिया मुस्कुरा, पाकिस्तान पाकिस्तान मुस्कुरा। हर मुश्किल से हाथ छुड़ा के तेरे सारे
ख्वाब बचा के